ये तव्हांखे असां ॾेखारीसीं पीला चांवर जी रस्म जेका शादी जे वधण बसजण जी जेका तारीख़ पकी थी वई आहे ऐं भील बिरादरी ऐं उन खां अलावा असांजे ॿिया काफ़ी बिरादरियूं जेके आहिनि उहे हीअ जेका असां रस्म कंदा आहिनि ऐं बहितरीनु रस्म तव्हां दोस्तनि ताईं पहुचाईसीं। उमेद तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। असांजे हिन वीडियो खे ज़रूरु तव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाईंदो ऐं असांजी हिन रस्म खे बरक़रार रखण लाइ असां पंहिंजी ईंदड़ नई जनरेशन खे बि असां गुज़ारिश कंदासीं त हिन रस्म खे फॉलो कयो ऐं रस्म ॾिसी रहिया तव्हां दोस्तो महिरबानी ऐं जेका असां कैमरा में तव्हांखे ॾेखारियो वधीक जेका असां प्रोसेस कंदा। नमस्ते दोस्तों, कीअं आहियो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जीअं दोस्तो हीअ आहे असांजे जेका असां भील बिरादरी में शादी जा ॾींहं ॿधण जी हिकिड़ी वॾी रस्म आहे जंहिंखे असां हिन ॾींहं खे जेका असां चवंदा आहियूं शादी जा ॾींहं ॿधिजी विया ऐं पीला चांवर जंहिंखे चइबा आहिनि उहे पीला चांवर थी रहिया आहिनि ऐं तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। असांजी हीअ हिकिड़ी बहितरीनु रीत आहे, रस्म आहे ऐं हीअ जेका असां बहितरीनु नमूने सां ऐं छोकिरा ठाहे रहिया आहिनि। तमामु हिकिड़ी बहितरीनु असांजी रस्म आहे। हिन खां पोइ जेका असां शादी जा ॾींहं पका थींदा आहिनि ऐं शादी जे ॾींहंनि खां पोइ जेका असां ॾींहं मुकमल थियण खां पोइ जेका असां असांजी रस्म अॻिते जेका असां उन खां पोइ ॾींहं पका थी वञण खां पोइ उन घोट खे वठी ईंदा आहियूं ऐं शादी थींदी आहे। ऐं असां सां जेके आहिनि से बिरादरी जा माण्हू बि हिते मौजूदु आहिनि। ॾिसी सघो था दोस्तो, हिन में सिर्फ़ु जेके आहिनि से भाइर हूंदा आहिनि ऐं रिश्तेदार हूंदा आहिनि ऐं ॿियो साम्हूं जेके आहिनि से सेण ईंदा आहिनि ऐं हिकिड़ी बहितरीनु रस्म आहे ऐं तव्हां ताईं असां पहुचाए रहिया आहियूं। हीअ जेका असां शादी पीला चांवर करण जी रस्म आहे ऐं हिन खां पोइ जेका असां 7 ॾींहंनि खां पोइ घोट ऐं कुंवार खे जेका असां वञे विहारे वेंदो आहे ऐं उन खां पोइ जेका असां शादी थी वेंदी आहे। महिरबानी दोस्तो, पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती खे जो मुल्की मोकल जे न पेर ते न ख़ैर खे।